अस्सलाम वालेकुम। मां आहियां अकबर मज़ारी। अवी ॾिसी रहिया आहियो अकबर मज़ारी ऑफिशियल। सिंध ही रुगो ज़मीन जो टुकड़ो न आहे, ही हज़ारे विरहनि जी तारीख़ आहे। ही माण्हुनि जे सबर, मज़ाहिमत ऐं इज़त आहे। ऐं जॾहिं असीं अजरक जो नालो वठूं था त असां रुगो कपिड़े जी ॻाल्हि नथा करियूं। जनाबे स्पीकर, हिते वेठल माण्हुनि मां अगर कंहिंखे अजरक खां नफ़रत आहे त मूंखे उन्हनि जी नस्ल खां नफ़रत आहे। असांजो शान आहे, अजरक असांजो मान आहे, असांजी महिमान नवाज़ी ऐं असांजी सुञी। सिंधी माण्हू अजरक खे लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघे, छाकाणि त अजरक एहसास आहे, उहो एहसास जेको हर सिंधी जे दिलि में धड़के थो। ही असां सिंधियुनि खे चवनि था त असां अजरक थोपी वारा शरपसंद आहियूं। जनाब स्पीकर, कराची में सिंध दुश्मन आहिनि, जंहिं सिंधी अजरक असांजी सकाफ़त जे बेहरमती की आहे, असां कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदासीं। स्पीकर साहब, जॾहिं हिंदुस्तान हिननि खे पंहिंजे मुल्क मां नेकाली ॾिनी, असां सिंधी क़ौम वेलकम कयो। हिननि खे हिननि असांजी सकाफ़त अजरक वारी नंबर प्लेट गुड खे हिन कराची में एहतजाज कयो आहे। जॾहिं उन अजरक खे नफ़रत, तमस्खुर ऐं तज़लील जो निशानो बणायो पियो वञे त दिलि ॾाढी ॾुखे थी। सिर्फ़ु ॾुख नथो थिए पर अंदर में बाहि लॻे थी। ताज़ो जेको मंज़र साम्हूं आयो आहे, जिते अजरक वारी नंबर प्लेट गॾहनि ते पाराई वई, इहा का मामूली ॻाल्हि न आहे। ही को मज़ाक न आहे, ही को हादसो न आहे, ही हिकिड़ो सोचे सम्झे कयल अमल। हिकु क़ौम जी इज़त खे जानवरनि सां जोड़े मस्ख़ करण जी कोशिश कई वई, ऐं जॾहिं कंहिं क़ौम जे सुञाणप खे जानवरनि सां तशबीह ॾिनी वञे त उहो अमल सिधो संहुं नफ़रत जे ऊचे दर्जे में अचे थो। उहा नफ़रत सिंध जे अमन लाइ ख़तरनाक आहे, सिंध जे इतिहाद लाइ ख़तरनाक आहे, ऐं सभ खां अहम सिंधी इंसान जी नफ़्सियात लाइ ख़तरनाक आहे। इल्ज़ाम जंहिं दौर ते लॻे थो उहा जमात इस्लामी आहे, ऐं हिते ॻाल्हि रुगो सियासत जी। अजरक ते हमिलो सिंधी शऊर खे कमज़ोर नथो करे पर वधीक जाॻाए थो। ही वीडियो नफ़रत लाइ न आहे, ही कंहिं ख़िलाफ़ बाहि भड़काइण लाइ न आहे। ही वीडियो हिकु दर्द आहे, हिकु सवाल आहे, हिकु सॾ आहे। सॾ उन्ही सभिनी लाइ जेके सम्झनि था त सकाफ़त खे तज़लील सां मीसारे सघिजे थो। सिंध ख़ामोश न रहंदी, छाकाणि त ख़ामोशी असांजी तारीख़ सां गद्दारी आहे। अजरक असांजी सुञाणप आहे, ऐं सुञाणप ते सौदो को बि सिंधी नथो करे। तूं अजरक खे लताड़ी सघे थो पर सिंध खे मिसारे नथो सघे। ही नफ़रत न आहे, ही दिफ़ा आहे, ही सियासत न आहे, ही वजूद जी ॻाल्हि आहे। सिंधी माण्हू इख़्तिलाफ़ बर्दाश्त करे सघे थो पर तज़लील न। सियासी इख़्तिलाफ़ जॾहिं सकाफ़ती तौहीन में बदिलजी वञे त पोइ उहो इख़्तिलाफ़ नथो रहे, उहो ज़ुल्म बणिजे थो। को बि नज़रियो, को बि जमात, को बि झंडो एतिरो वॾो न आहे जो कंहिं क़ौम जे सुञाणप खे लताड़े सघे। सिंध जी तारीख़ शाहिदी ॾिए थी, जॾहिं बि असांजी ॿोली, असांजी धरती, असांजी सकाफ़त ख़तरे में पई, सिंधी माण्हू ख़ामोश न रहियो। असां वटि हथियार न हुआ पर शऊर हो, असां वटि ताक़त न हुई पर सच हो।